सिंध असेंबली जे इजलास दौरान ॿिए ॾींहुं बि कोरोना ते बहस दौरान पीपल्स पार्टी ऐं पीटीआई मेंबरनि हिक ॿिए खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। पीटीआई एमपी अरसलान ताज वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खे अनिल कपूर करार ॾींदे चयो त वॾे वज़ीर रुगो अदाकारी ॾेखारी आहे। जंहिंजे जवाब में ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर अवैस कादर शाह जो चवणो हो त अनिल कपूर वारी फिल्म में अमरीश पुरी बि हो, ॿुधायो वञे त उहो किथे आहे। सूबाई वज़ीर तैमूर टारपुर जो चवणो हो जेकॾहिं वॾे वज़ीर जो चयो मञनि हा त वफ़ाक़ी सरकार खे शर्मिंदगी जो मुंहुं ॾिसणो पवे हा। संदसि चवणो हो त कुकड़ियुनि ऐं आननि खां पोइ वज़ीर आज़म चवे थो त माकड़ ॾियो वफ़ाक़ी सरकार फ़ी किलो 3 रुपयनि में ख़रीद कंदी। जमायत इस्लामी जे एमपीए सैयद अब्दुल रशीद जो चवणो हो त कोरोना खां बचाव लाइ चइनी सूबनि मां रुगो सैद मुराद अली शाह जो कम सराह जोॻो आहे। संदसि चवणो हो त मुल्क में कोरोना पकड़जण जो ज़िम्मेवार वज़ीर आज़म आहे। जीडीए जे एमपीए हसनैन मिर्ज़ा सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त सखर जे करंटीना सेंटर में बि समाजी इदारनि खाधो फराहम कयो त पोइ सिंध हुकूमत छा करे रही आहे। इजलास दौरान सूबाई वज़ीर शबीर बिजराणी निशानदही कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं इजलास में शिरकत कंदड़ मुतहिदा एमपीए शाहीना अशर जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अची वई आहे। जन मेंबरनि जूं रिपोर्टूं न आयूं आहिनि, उन्हनि खे ऐवान में न अचणु घुरिजे। इजलास दौरान गैर पार्लियामानी लफ़्ज़ इस्तेमाल करण ते सूबाई वज़ीर मुकेश कुमार ऐं पीटीआई एमपीए अरसलान ताज अटकी पिया। बाद में स्पीकर गैर पार्लियामानी लफ़्ज़ हज़फ कराए छॾिया। कैमरामैन अरसलान अहमद सां गॾु शबीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।